हरे कृष्ण। त अॼु असां चर्चा कंदासीं कि सुख ऐं आनंद कीअं प्राप्त कजे। संसार में इलाही भेदभाव आहे, तमामु भेदभाव आहे न। कोई हिंदू आहे, कोई मुसलमान आहे, कोई क्रिश्चन आहे, कोई चाइनीज़ आहे, कोई इंडियन आहे, कोई पाकिस्तानी आहे, कोई यूरोपियन आहे, कोई अमेरिकी आहे, कोई ऑस्ट्रेलियन आहे, कोई गोरो आहे, कोई गोरो काने को, कोई जाइफ़ा आहे, कोई मर्द आहे, कोई ॿार आहे, कोई जवान आहे, कोई बुढ़ो आहे। त हर लेवल ते कोई अमीर आहे, कोई गरीब आहे, कोई पढ़ियल लिखियल आहे, कोई न पढ़ियल लिखियल आहे, कोई घटि पढ़ियल लिखियल आहे। हर लेवल ते भेदभाव आहे हिन संसार में, हर लेवल ते। परिवार में 4 ॼणा हूंदा न, चइनि जी पसंदि अलॻि अलॻि हूंदी। अॼु त परेशान थी थी वञनि, भई मुड़ुस खे ॿी भाॼी थी वणे पई, छोकिरे खे ॿी भाॼी थी वणे, छोकिरीअ खे ॿियो कुझु थो वणे। त अॼु त घर में परेशान थी वञी, चई मां हिकु ॼणे लाइ हिकु भाॼी ठाहींदुमि त 3 भाॼी ठाहिण में त पोइ 4 घंटा मूंखे सुबुह शाम मंझंदि 4 घंटा रुकणो पवंदो किचन में। ये त ॼण होटल खोलण थियो आहे। एतिरो आहे छो जो कि हर जीवात्मा अलॻि अलॻि आहे। लेकिन एतिरे भेदभाव खां पोइ बि अहिड़ो कुझु आहे जेको असां सभिनि खे हिकु थो ठाहे। हिकु मतिलबु सभिनि जो हिकु ई शइ खपे। उहो छा आहे? उहा सुख, उहा आनंद। सुख ऐं आनंद संसार में सभिनि खे खपे। मनुष्य खे खपे, मर्द खे खपे, जाइफ़ा खे खपे, जानवरनि खे खपे, पक्षियुनि खे खपे, पेड़ पौधनि खे खपे, सभिनि खे खपे। इन संसार में सभिनि खे खपे। सॼी सृष्टिअ में असां भगवान जा अंश आहियूं। भगवान गीता में अर्जुन खे चए थो, मामेवांश जीव लोके जीव भूत सनातन। ओ अर्जुन, माम एव, तू सिर्फ मांजो अंश आहे। तू मतलब पूरी सृष्टि में जेतिरा भी आत्माऊं आहिनि सभु मांजो अंश आहे। त असां पुछूं, भई असां तव्हांजो अंश आहियूं कॾहिं खां? सनातन काल खां, कोई डेट कान्हे। अच्छा, ऐं घणा ॾींहं अञा तव्हांजो असां अंश रहंदासीं? सनातन काल ताईं। मामेवांश जीव लोके जीव भूत सनातन, सनातन काल ताईं असां भगवान जा अंश आहियूं और रहंदासीं। हिन संसार में असांजी माता आहे, असांजो पिता आहे। है न, माता पिता गुज़ारे वञनि था, असां तॾहिं बि नालो लिखंदा आहियूं माता पिता। असां बि गुज़ारे वञूं, पोइ न मां आहे, न पीउ आहे, न पुटु आहे, सभु ख़तमु। इहो रिश्तो ख़तमु थी वेंदो। लेकिन भगवान सां आत्मा जो संबंध आहे। शरीर नश्वर आहे, त जेको शरीर जो संबंध आहे उहो नश्वर आहे, छोकि शरीर ख़तमु, संबंध ख़तमु। लेकिन आत्मा जो संबंध जेको परमात्मा सां, जेको भगवान कृष्ण सां आहे, उहो जो आत्मा ख़तमु न थींदी त इहो संबंध कॾहिं ख़तमु न थींदो, है न। हाणे कोई पुछंदो, असां भगवान जा अंश आहियूं, हुयासीं ऐं अॻिते बि रहंदासीं, त भगवान त परम आनंद आहे, परम आनंद में रहंदो, असांखे दुख छो थो मिले? इहो कियो हिसाब किताब आहे? माउ पीउ परम आनंद में रहनि था ऐं ॿार बछड़ा दुख में रहनि था, ईअं त ॾिठो कान्हे। त भगवान चए ईअं छो थो थिए? मामेवांश जीव लोके जीव भूत सनातन मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृति स्थाने कर्षति। असां पंहिंजे मन जे वश में अची विया आहियूं। मन ऐं 5 इंद्रियूं जेकियूं आहिनि, असां भगवान खे न ॾिसी करे, भगवान वेठा, भगवान खे न ॾिसी असां संसार में घुमूं त भई पिक्चर मूवी ॾिसणी आहे, गाना ॿुधणा आहिनि, हे खाइणो आहे, हो खाइणो आहे, ऐं मन सां हलूं पिया था संसार में। त माउ पीउ सुठो खाधो खाइनि था घर में, ॿार खे बि सुठो टिफिन में ॾियनि था ॿधी करे, भई वञ बेटा स्कूल वञी करे इहो ई खाइजे, ॿाहिरि न खाइजे। लेकिन उहो वरी छा कंदो? घरों पैसा खणंदो, पोइ ॿाहिरि किन कचिरो खाईंदो, पोइ तबियत ख़राबु। माउ पीउ जा त आनंद में ॿार तबियत ख़राबु छा करे? उल्टियूं पियो करे थो, लूज़ मोशन थी विया, बि छो खाधे भाई ॿाहिरों? त पोइ छा करे? हाणे न माउ पीउ छा करनि? माउ पीउ बि दुखी था थियनि, असांजो ॿार दुखी आहे। ईअं भगवान खे बि दुख त लॻे थो न, चई मुंहिंजा ॿार बछड़ा हिते संसार में दुखी लॻा पिया आहिनि,
मां वटि उते, हालांकि ये नंढो संसार आहे, भॻवान जो संसार वॾो आहे, त असां छो दुखी थियूं? छोकी असां भॻवान हेॾे आहे, असां मुंहुं फेरे वरितो आहे। भॻवान चए थो हेॾे ॾिसो न, हेॾे ॾिसो न। जे कॾहिं नंढा ॿार हूंदा आहिनि पोइ रोटी न खाईंदा, पोइ माता चवंदी बेटा हेॾे ॾिस, पोइ हेॾे कंदो। हुनजी माता हेॾो घुमी करे ईंदी, हेॾे कंदो, न खाइणो आहे। बेटा खाईंदा न त शक्ति काॾों ईंदी, आनंद कीअं मिलंदो, पेट कीअं भरजंदो? बुख में त अंदरि वरी चूहा ॿिली डुकंदा रहंदा पेट में। त ईअं ई भॻवानु असांजो पोषण करणु चाहे थो, लेकिन असां वरी नथा करणु ॾियूं। भॻवानु हेॾे बीठो आहे त हेॾे था मुंहुं फेरूं, भॻवानु हेॾे थो अचे त हेॾे था मुंहुं फेरूं, त कीअं हलंदो? तव्हांखे सुख खपे, आनंद खपे, इहा गारंटी आहे। भॻवानु असांखे सुख आनंद ॾियण थो चाहे, इहो बि पको आहे। त पोइ प्रॉब्लम छा आहे? भई अगरि मनी हलो तव्हांखे दुकान ते वञो था, तव्हां वठण था चाहियो भई iPhone 13, तव्हां वटि पैसा आहिनि, तव्हां वठण था चाहियो iPhone 13, दुकानदार दुकान खोले वेठो आहे आईफोन विकिणण लाइ, पोइ प्रॉब्लम छा आहे? पोइ डील छो नथी थिए? तव्हांखे खपे सुख ऐं आनंद, भॻवानु ॾियण थो चाहे सुख ऐं आनंद, त पोइ डील छो नथी थिए? प्रॉब्लम छा थो थिए? प्रॉब्लम छा थो थिए? असांजो प्रॉब्लम इहो ई, मन षष्ठानि इंद्रियाणि प्रकृति स्थान कर्षति, दुख भोगूं था। छोकी भॻवानु असांखे सही तरीक़े सां आनंद ॾियण थो चाहे। जीअं ॾिसो, अगरि मुंहिंजे सामने कोई रोटी खणी अचे त मां रोटी खाईंदुमि, त पोइ छा कंदुमि भाई? हथ सां फुल्को भाॼी खणी मुंहं में विझंदुमि, बुख लॻी आहे, मुंहं में विझंदुमि, बढ़िया टेस्टी आहे, आनंद अची वेंदो। लेकिन अगरि मां रोटी खणी करे, मूंखे त भाई ॾिनी, मुंहिंजे घर वारनि, मंदिर में रहो, मंदिर वारा भाई रोटी था ॾियनि, भाई खा, फुल्को भाॼी दाल चांवर सलाद पापड़ अचार अंब, अंब जो मौसम आहे, अंब त खपे। हाणे मां खायो, फुल्को खयो, भाॼी खई, ऐं कन में विझी छॾियो, भई छॾी, कन त अंदरि जुड़ियल आहे, हली वेंदी। वरी ॿिए कन में दाल विझी छॾी गिलास भरे करे, अखियूं खोले करे पूरो चांवर विझी छॾिया, नक जे अंदरि पूरो अचार पापड़ चूरो करे विझी छॾियो। त तव्हांखे तव्हांजा घर वारा रोटी ॾियनि था, जोकर उहे तव्हांखे आनंद ॾियण था चाहिनि। रोटी खाईंदव त पेट भरजंदो, बुख मिटंदी और शरीर में शक्ति ईंदी। लेकिन रोटी तव्हां कन में अखियुनि में नक में विझो था त कुझु न थींदो, इहो जेको तव्हांखे मिलणो हुयो उल्टो दुख मिलंदो। त भॻवानु सुख आनंद ॾियणु चाहे थो, असां वठण था चाहियूं। प्रॉब्लम छा आहे? असां ग़लति तरीक़े सां वठूं था, उहो परेशानी आहे। असां पंहिंजे हिसाब सां हलण था चाहियूं। हर देश जी सरकार हूंदी आहे, असांखे सरकार जे हिसाब सां हलणो पवंदो आहे। उहो ई प्रकृति जा कुझु नियम हूंदा आहिनि। अगरि गर्मी ज़्यादा आहे त पोइ असां ज़्यादा गर्मी में ॿाहिरि निकिरंदासीं त वरी पोइ शरीर सुकणु चालू थींदो। थधि में ज़्यादा निकिरंदा त वरी बुखार थी पवंदो, सर्दी थी पवंदी। त प्रकृतिअ जा पंहिंजा नियम आहिनि, सरकार जा पंहिंजा नियम आहिनि। त प्रकृति भॻवान जे हिसाब सां हले थी। मया अध्यक्षेन प्रकृति सूयते स चराचरम। प्रकृति भॻवान जी अध्यक्षता में हले थी। त भॻवान जंहिं हिसाब सां आनंद ॾियण थो चाहे, अगरि असां उहो स्वीकार करूं, कई बार छा थींदो आहे, जीअं हाणे नया नया रोटियूं विदेशियूं सभु अॼुकल्ह दुनिया देश सभु हिकु थी वियो आहे। त जॾहिं शुरू में इंडिया में चाइनीज़ आयो, मैगी आई, चाउमीन आयो, त पोइ जेके वॾा घर जा हूंदा ॿुढा ॿुढी चवंदा छा था नांग खायो पिया? अमां नांग कान्हनि के, इहो त अटे मैदे जी ठहियल डिज़ाइन ई आहे। जीअं तव्हां घर में सयूं ठाहींदा आहियो, उअं ई चाउमीन आहे, चई खाओ वञी ते को तव्हांखे खाइणो अथव त सम्झी नथा सघनि, उन खाइण जो तरीक़ो बि अलॻि हूंदो आहे। हाणे तव्हां चाइना में वेंदव, जापान वेंदव, इन तरफ़ उहो लकड़ियूं हूंदियूं आहिनि ॿ, चॉपस्टिक,
उन सां चांवर खाईंदा आहिनि। ॿ लकड़ियूं सां तव्हां चांवर खाई न सघंदो, तव्हां चमचे सां खाईंदा न त हथ तो खाईंदो, लकड़ी तो खाई न सघंदा। त सभिनि जा तरीक़ा अलॻि हूंदा आहिनि। त उअं ई खाइण जो तरीक़ो अलॻि हूंदो आहे, ड्रेस पाइण जो तरीक़ो अलॻि हूंदो आहे। त उन में छा हूंदो, कोई सिस्टम हूंदो आहे। जीअं मोबाइल आहे, हाणे तव्हां वटि मोबाइल आहे, त मोबाइल जो छा थो थिए पियो कि तव्हांखे हिकिड़ी फ़ोन थी अचे, त हुन में हिकिड़ो बटन हूंदो आहे ग्रीन बटन, साए कलर जो बटन, हुन में लिखियो एक्सेप्ट। हिकिड़ो लाल कलर जो बटन हूंदो, हुन में लिखियो रिजेक्ट। हाणे तव्हां चईंदव कि मां लाल बटन दॿायां ऐं फ़ोन ते ॻाल्हायां, थींदो ई कान, उहो न थींदो। जो कंपनी ठातो ई आहे कि तव्हांखे साए कलर जो बटन दॿाए करे एक्सेप्ट करिणो आहे कॉल, उन खां पोइ ॻाल्हाइणो आहे, है न। त कंपनीअ जो इहो नियम तव्हांखे पालन करिणो पवंदो, न त तव्हांजो इंस्ट्रूमेंट बेकार थी वेंदो। तव्हां चओ ठीकु आहे भाई, इहा ॻाल्हि मञी वरिती। हाणे फ़ोन अचे नथी इलाही देरि खां, मां ई कंहिंखे फ़ोन करां थो, फ़ोन लॻे नथी पई, छो तव्हां सिम कार्ड ई न विधो। त सिम कार्ड त विधो बाबा, इहो बि कंपनीअ जो नियम तव्हांखे पालन करिणो पवंदो। ठीकु आहे बाबा, हाणे सिम कार्ड विधो तॾहिं बि कुझु ॾेखारे नथो, बैटरी ख़तमु, बैटरी त चार्ज करो, मां त बैटरी चार्ज कई। त इहे सभु कंपनीअ जा नियम आहिनि जेके तव्हांखे पालन करणा पवंदा आहिनि। त उहो ई भॻवान जी सृष्टि जो मालिक आहे, उन ठातो आहे सरल नियम। चई तव्हां मुंहिंजा ॿार आहियो, मां तव्हांखे आनंद ॾियां थो, तव्हां बसि वठो। न, असां उल्टा पैदा थिया आहियूं, असां ॿुधूं ई नथा पिया, तकलीफ़ सभिनि खे आहे। असांखे छो संसार में तकलीफ़ आहे? भॻवान त अहिड़ो संसार न ठाहे ॾिनो। असां ॾिसूं था पॉल्यूशन वधे थो, हाँ, ऐं नेचुरल डिज़ास्टर, भूकंप वधनि था। हाणे ॾिसो अफ़गानिस्तान में भूकंप आयो, 1000 माण्हू वीचारा गुज़ारे, छा कजे? किथे बाढ़ अचे थी, किथे अकाल अचे थो, आसाम में बाढ़ अचे थी, हज़ारों माण्हू परेशान आहिनि, लखों माण्हू परेशान थींदा आहिनि हर साल, लखों। किथे मींहुं नथो अचे, त हीअ तकलीफ़ आहे। छो ये तकलीफ़ आहे? जो कि असां ॿुधूं नथा भॻवान जी। मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृति स्थानि कर्षति। हिन शरीर में कष्ट भोग कयूं था, हिन दुनिया में कष्ट भोगूं था, जो कि असां भॻवान जे हिसाब सां नथा हलूं। त असांखे भॻवान जे हिसाब सां हलणो पवंदो, तॾहिं वञी करे असांजो कमु थींदो, तॾहिं असां आनंद में ईंदासीं, तॾहिं असां सुख प्राप्त कंदासीं। वो न आहे त पोइ तकलीफ़ आहे। त छा आहे उहो तरीक़ो जेको असांखे आसान थींदो? इहो मटिजंदो रहंदो आहे युग जे हिसाब सां। भॻवान अची करे युग धर्म, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हर युग में अची करे मां युग धर्म स्थापित कंदो आहियां। कलयुग जो युग धर्म छा आहे? कलयुग जो युग धर्म आहे भॻवान जो नाम सिमरण करणु, नाम जप करणु। ऐं मंत्र बि भॻवान पाण हूंदो। मंत्र त चङा हूंदा आहिनि, शास्त्र भरियल आहिनि मंत्र सां, लेकिन भॻवान चवंदा आहिनि हिन कलयुग में जेके कलयुग में रहण वारा वासी आहिनि, उन्हनि लाइ सुठो मंत्र, सरल मंत्र, सीधो तव्हांखे भॻवान सां कनेक्ट कंदो हॉटलाइन ते। कहिड़ो मंत्र आहे? हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। इहो हरे कृष्ण महामंत्र। त हरे कृष्ण महामंत्र इहो भगवान गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन, भगवान पाण सां गोलक मां खणी आयो, असांखे ॾिनई, खणो बेटा। मां पंहिंजी तिजोरी खोले करे सभिनि खां महांगो सामान, सभिनि खां बेस्ट क्वालिटी सामान आणे करे तव्हांखे ॾिनो। तव्हां हे जप करो, आनंद में रहो। दुनिया में काथे आयो उन सां फ़र्क़ु न पवंदो, जाइफ़ा आहे कि मर्द आहे फ़र्क़ु न पवंदो, ॿार आहे कि जवान आहे कि ॿुढो आहे फ़र्क़ु न पवंदो।
केड़ जात पात जो कोई फर्क न पवंदो, अमीर आहे गरीब आहे कोई फर्क न पवंदो। इहो हरे कृष्ण महामंत्र जेको जप कंदो उनखे आनंद मिलंदो, इहा गारंटी भगवान जी आहे। भगवान पाण गारंटी ॾेई। आनंदम बुद्धिवर्धनम, आनंदम बुद्धिवर्धनम मतलब इहो भगवान चैतन्य महाप्रभु चई कि तव्हां जप कंदव त आनंद जेको आहे उहो वधंदो वेंदो, वर्धनम वधंदो वेंदो तव्हांजो। तव्हां जेतिरो जप कंदा वेंदो आनंद ओतिरो वधंदो वेंदो। त असांखे जेतिरो थी सघे प्रयास कजे हरे कृष्ण महामंत्र जप करण जो। ऐं ॿियो भगवान जो उपदेश पढ़णु। भगवान जो उपदेश भगवत गीता में ॾिनो, उहो उपदेश पढ़ूं त उहो उपदेश जॾहिं पढ़ंदासीं, भगवत गीता सम्झंदासीं, पंहिंजे जीवन में असां आणींदासीं त उहो बि असांखे आनंद ॾींदो। त हरे कृष्ण मंत्र जप करणु, भगवत गीता पढ़णु, भक्तनि खां संतनि जे मुख मां ॿुधणु, इहो कथा ॿुधणु ऐं सत्संग ॿुधणु, ऐं भक्तनि सां संग करणु, भक्तनि सां गॾु आनंद में रहणु, भगवान खे भोग लॻाए प्रसाद खाइणु। त हरे कृष्ण महामंत्र रोज अगरि तव्हां कंदा आहियो त सुठी ॻाल्हि आहे। असां 16 माला रोज कंदा आहियूं, 2 कलाक लॻंदा आहिनि। अरे बाबा 2 कलाक, हाँ 2 कलाक जप कंदासीं, धंधो पाणी केरु संभालींदो? अरे तव्हांखे लॻे थो तव्हां धंधो पाणी संभालो था, तव्हांखे लॻे थो तव्हां व्यापार था हलायो पिया। आयो कोरोना, सभु व्यापारी ठप बंदि करे वेही रहिया दुकान घर में, केरु कुझु करे पायो? तव्हांखे लॻे थो तव्हां था हलायो, असां नथा हलायूं। जेतिरो तव्हांजे भाग्य में लिखियल आहे ओतिरा पैसा मिलंदा, उन खां न हिकिड़ी पाई ज्यादा न हिकिड़ी पाई घटि। ऐं ज्यादा कमाईंदव, तव्हां सोचंदव न माने भाग्य में अगरि लिखियल 10 लख मां 15 लख कमाईंदुमि, ज्यादा मेहनत कंदुमि, त या त उहो कोर्ट कचहरी जे चक्कर में हली वेंदा पैसा, डॉक्टरनि जे पुरतो हली वेंदा, चोरी थी वेंदा, गुम थी वेंदा, कोई खणी वेंदो, लेकिन तव्हांखे हुनजो फ़ाइदो न मिलंदो। त तव्हां पंहिंजो बिज़नेस करो, हलायो दुकान, लेकिन थोरो टाइम कढी पंहिंजे लाइ। त तव्हांखे अगरि तव्हां नथा जप करो, चालू करो 15 मिंट रोज, 2 माला, 1 माला 7.5-8 मिंट लॻंदा आहिनि। 2 माला रोज जप करो, 1 माला में 108 बार हूंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। त 2 माला रोज जप करो, 15-20 मिंट लॻंदा। सुबुह जो पहिरियों कमु इहो करो, थोरो तो भगवत गीता पढ़ो 10-15 मिंट। घर में अधी रोटी थी ठाहे, वो भगवान खे भोग लॻायो, बस आनंद में रहो। हर हफ़्ते सत्संग ॿुधो। तव्हांजे जीवन में असां गारंटी था खणो आनंद ई आनंद भरजंदो। जेतिरो ज्यादा तव्हां प्रैक्टिस कंदव ओतिरो ज्यादा आनंद मिलंदो है न। अगरि तव्हांखे मञी हलो तव्हां 1 हफ़्तो उपवास रखियो आहे, 9 ॾींहं रखिया, नवरात्रि जो उपवास, तव्हां नवरात्रि जो उपवास रखियो आहे, दशमीअ जे ॾींहं ते 9 ॾींहंनि खां पोइ तव्हां रोटी खाइण वेठा, मां तव्हां थाली आणे ॾिनी, कटोरा गिलास सभु, हा बाबा जल्दी रोटी खणी अच बाबा, 9 ॾींहंनि खां कुझु खाधो कान्हे, पाणी पी हलूं था, रोटी खणी अच। ठीकु आहे, एतिरो टुकड़ो फुल्के जो, नंढो टुकड़ो आलूअ जो, 1 चमचो दाल ऐं 10-12 दाणा चांवर, खा बाबा रोटी खा। तव्हां हीअं ॾिसंदव, चई हे रोटी खाए, हे त सभु हिकु हथ में बि, हथ बि वॾो थी वेंदो एतिरी रोटी ॾिनी अथई बाबा। 9 ॾींहंनि खां बुख आहे, एतिरी रोटी में छा थींदो? कुझु न थींदो, उल्टो दुख वधंदो। ज्यादा रोटी खणी अचो बाबा, 10-12 वॾा फुल्का खणी अचो, 2-4 कटोरी में भाॼी खणी अचो, 1/2 किलो चांवर खणी अचो, वॾो वारो लस्सी वारो गिलास भरे करे दाल खणी अचो, लस्सी बि खणी अचो, पापड़ खणी अचो, खायूं बाबा, खाधो कान्हे। त हीअं ई असांजे आत्मा हज़ारों लखों करोड़ों जन्मनि खां बुख में वेठल आहे। असां बुख में वेठल आहियूं, आत्मा आहियूं, बुख में वेठल आहियूं, हज़ारों लखों करोड़ों जन्मनि खां बुख में वेठल आहियूं। पोइ कीअं हुनजो इलाज थिए? तव्हां 2 मिंट बसि हरे कृष्ण चईंदव त ठीकु थींदो, थोरो फ़ाइदो मिलंदो, लेकिन बुख ज्यादा आहे त तव्हांखे रोटी बि ज्यादा खाइणी पवंदी न। त इन करे असां 16 माला जप कंदा आहियूं। भई तव्हां 15 मिंट चालू करो, 15 मिंट हरे कृष्ण मंत्र जप करो, 15 मिंट गीता पढ़ो, चालू त करो।
असां इहो बि न कंदासीं त पोइ त वरी तकलीफ़ थींदी न। एतिरो त घटि में घटि असांखे करणु खपे, सरल उपाय। त छा चर्चा कई, तव्हांखे दुनिया में भेदभाव इलाही आहे, लेकिन सभिनि खे दुनिया में खपे आनंद ऐं सुख, ऐं भॻवानु जेको सृष्टि जो मालिक आहे उहो आनंद ऐं सुख ॾियण लाइ तयारु आहे। तॾहिं बि हिते डील थिए नथी पई, छोकी असां पंहिंजे हिसाब सां अलॻि इंडिपेंडेंट हलूं था, स्वतंत्र हलूं था। त अगरि भॻवान जे हिसाब सां हलंदासीं, हरे कृष्ण मंत्र जप कंदासीं, गीता भागवत पढ़ंदासीं, आनंद मिलंदो। तव्हां अगरि पंहिंजे हिसाब सां हलंदव त सिर्फ़ु संसार में तव्हांखे छा मिलंदो, दुख मिलंदो। त असांखे भॻवान जे हिसाब सां, गुरूअ जे हिसाब सां हलणु खपे, भक्तनि जो संतनि जो संग करणु खपे, ऐं अॻिते आनंद जे मार्ग ते हलंदे हलंदे आनंद प्राप्त करणु खपे। हरे कृष्ण। त कंहिंजा कुझु प्रश्न आहिनि त असां कुझु प्रश्न वठूं। आवाज़ अचे थो साईं? हरे कृष्ण जी प्रभु। जी जी, हरे कृष्ण। हरे शंकरलाल मीरपुर का। हाँ हाँ, बिल्कुलु बिल्कुलु, सुञाणा दादा तव्हां। ये सब ठीक है, तबियत ठीक है? सब बढ़िया बढ़िया। माफ़ कजो, थोड़ी देर थी वई। न असां वटि हाले इलेक्शन वग़ैरह इन जे करे ॾाढा बिज़ी हुआसीं। अच्छा अच्छा। हा, धन्यवाद, तव्हां टाइम कढी असांजे हिन प्रोग्राम खे शोभा बख़्शी आहे। सो ॾाढो आनंद आयो। मां ॿुधंदो पियो हाणे बि, थोरो 5 मिनट लेट थी वई। सो पाण पंहिंजे मौज़ू ते अचूं त तव्हां हरे कृष्णा मंत्र जी महिमा बि ॿुधाई, जप जे लाइ बि चयो, ॾाढो सुठो। ऐं मालिक जी आसीस सां 2 मालाऊं, 1 माला मां 16 त कोन, 1 या 2 मालाऊं रोज़ जाप कंदा आहियूं। सो मंत्र जी माना जीअं व्यूअर्स खे ख़बर पए, लफ़्ज़ी हिसाब सां पूरी माना ॿुधायो त बहितर, जीअं सॼी खे ख़बर पए त हरे कृष्णा मंत्र जी पूरी माना छा आहे। तव्हांजो प्रश्न प्रभु जी सम्झी न पायमि, हरे कृष्ण मंत्र जो छा महिमा? न, महिमा त आहे, माना, मीनिंग। अच्छा, मीनिंग। अच्छा अच्छा। चङा मतिलब आहिनि। आहे त ईअं भॻवान जो नालो हरे मतलब कृष्ण और राम। त कृष्ण त भॻवान कृष्ण जेको सभिनि खे पंहिंजे तरफ़ आकर्षित कंदो आहे। राम मतलब राम भॻवान जेको सभिनि खे आनंद प्रदान कंदो आहे। सही। हरे मतलब भॻवान जी जेकी अंतरंगा शक्ति हूंदी आहे, हलादनी शक्ति, जेको भॻवान खे आनंद ॾींदी आहे, उनखे चईंदा आहियूं हरा। त मंत्र में उहा कयो हरे। त हरा मतलब श्रीमती राधा रानी। त उहो बि भॻवान खे आनंद ॾींदी आहे, त पोइ असांखे बि आनंद ॾींदी। त आहिनि 3 नाला, भॻवान जा 2 नाला, भॻवान जी शक्ति नालो। हाणे इहे जॾहिं असां मंत्र जप करूं था त छा थो थिए पियो, असां राधा रानी ऐं कृष्ण खे प्रार्थना था करूं कि हे माता राधा रानी, हे परम पिता कृष्ण, तव्हां ॿई मूंखे कृपा करे पंहिंजी सेवा में लॻायो, छोकि तव्हांजी सेवा में ही परम सिद्धि आहे, परम आनंद आहे। न त संसार में दुख भोॻियो आहे, सभिनि जी सेवा कई बाबा, दुकाननि ते सेवा कई, घर में सेवा कई, घरवारीअ जी सेवा कई, ॿारनि जी सेवा कई, माता पिता सेवा कई, सरकार जी सेवा कई, सभिनि जी सेवा कई, सुख न मिलियो। तव्हांजी सेवा करण सां सुख मिलंदो। त असांखे कृपा करे तव्हां पंहिंजी सेवा में लॻायो। इहो ई मतिलबु आहे। इन भाव सां असांखे हरे कृष्ण मंत्र जो जप करणु खपे। हाँ, बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे। इहो हूं हिकिड़ी हरे जी माना दूर करण बि आहे। उहो त आहे, भॻवान जो हिकिड़ो नालो आहे हरि। हरि मतलब जेको हरे वठंदो, मतलब असांजे दुखनि खे दूर करे वठंदो। लेकिन महामंत्र में जेको हरे आहे, उहो श्रीमती राधा रानी जो नालो आहे हरा। बाक़ी भॻवान जो त नालो आहे हरि। सिंधियुनि में त इलाही पॉपुलर, सिंधियुनि में इलाही पॉपुलर नालो आहे। चङनि ॿारनि जो नालो हरि रखंदा आहियूं। हरि मतलब जेको हरे वठंदो, जेको सभु असांजे दुखनि खे खणी वठंदो। भगवान पाण बि त हरि आहे न, हरण करण वारो आहे, मन हरण आहे। मनोहर जी माना ई इहो आहे, मन खे हरण करण वारो, चिंता हरण। हाँ, मन हरण। यस। अच्छा, त हिकिड़ो ॿियो सवाल, अमूमन जेको असांखे शास्त्रनि में या काथे ॿुधायो वेंदो आहे, उहो आम तौर ते माण्हुनि खे भई ही कमु कंदो त स्वर्ग मिलंदो, ही कमु कंदो त नर्क मिलंदो, ऐं नर्क ऐं स्वर्ग जा सुख ऐं भउ ॾिना वेंदा आहिनि।
त माण्हुनि खे इहो नी सुख ऐं दुख जे भव खां सुखनि खे पाइण लाइ या दुखनि खे ख़तमु करण लाइ भई तव्हां जप करो, हे करो, छा इहो केतिरे क़दुरु सही आहे? पहिरियों त इहो सुर्ग ऐं नर्ग आहे सही, बिल्कुलु या आहे। सुर्ग नर्ग जो हिते आहे जेको हिते हिन न न सृष्टि न न हे त पृथ्वी लोक आहे, स्वर्ग लोक आहे बिल्कुलु जिते इंद्र जेतो राजा आहे, और नर्क लोक बि आहे, पाताल लोक बि आहे, इहे बि हा, आहिनि। पाताल, हा इहो बि हिते नर्क कान्हे को, हिते त असां पंहिंजो जीवन नर्क था ठाहियूं पिया, हिते कोई नर्क थोरी आहे। इन खां सोचो हिते हीअ हालत आहे त नर्क में छा मिलंदो, ऐं स्वर्ग में त पोइ अञा आहे। लेकिन स्वर्ग हुजे, नर्क हुजे, पृथ्वी हुजे, ब्रह्मलोक ताणी सभु भौतिक आहे। हिते वेंदव त भगवान गीता में चवंदो आहे, शिन्य पुण्य मर्त्य लोक विशंति, तव्हां कुझु पुण्य कंदव स्वर्ग में वेंदव, जेॾी महिल पुण्य ख़तमु वापसि तव्हांखे हिते उछले छॾींदा, तव्हां ब्रह्मलोक वेंदव, पुण्य करे वापसि अचिणो पवंदो। हिन करे भक्ति करो, पाप ऐं पुण्य खे छॾो, भक्ति कंदव त सीधो भगवान जे धाम में अथव। यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम, परमम, हा भगवान चए थो जेको माने धाम में ईंदो, परम धाम में, उनखे न वापसि गंदगीअ में अचणु न पवंदो, गटर में अचणु न पवंदो, माने धाम में आनंद में रहंदो। मूंखां हिकिड़े सुवाल पुछो त साईं, जॾहिं इंसान जी मृत्यु थिए थी त असां उन जो अग्नि संस्कार करे था अचूं, जी, जॾहिं बॉडी ख़तम थी वई, आत्मा उन जी कर्मनि अनुसार ॿियो शरीर वरितो कोई बि, त उहो सुर्ग ऐं नर्क केरु भोॻींदो? आत्मा वई शरीर में, बॉडी हिते ख़तम थी वई, त उहो सुर्ग ऐं नर्क केरु भोॻींदो? आत्मा ही भोगंदी न, आत्मा त ॿियो शरीर वरितो कर्मनि जे अनुसार। त कर्म शरीर थोड़ी थो करे, आत्मा थी करे न। अगर मां आत्मा आहियां, मां हिन हथ खे चवां तो मथे वञ त हथ मथे वेंदो, न त हे त डेड बॉडी आहे न, हीअ त बॉडी उअं ई मरियल आहे, हे त डेड आहे, हे जीवित आहे कान, अमृत बॉडी आहे। हिन जे अंदर आत्मा आहे, हिन करे हले थो। जे हाणे ॾिसो हे कुर्तो आहे, हे मानो कुर्तो आहे, हे मथे हेठि छो थो थिए, छोकि हिन जे अंदर मुंहिंजो हथु आहे, हथु न हूंदो पोइ हलंदो छा? न हलंदो। आत्मा ही कर्म करे थी भई, आत्मा खे ही भोगणो पवंदो आहे। पर आत्मा इन जी ज़िम्मेवार त न आहे न साईं? बिल्कुलु 100% जिम्मेवार आहे। इन असांजे कर्मनि जी ज़िम्मेवार आत्मा आहे। आत्मा त सचित आनंद रूप आहे, सचित आनंद रूप आहे। लेकिन ॾिसो, जहिड़ो संग ओड़ो रंग, असां वरितो आहे संग ग़लति माण्हुनि जो त ग़लति थी विया आहियूं। उहो संग बॉडी वरितो आहे न साईं? न ॾिसो, बॉडी थोड़ी थी वञे पई पाण। सही आहे, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त असांखे इहो सम्झायो वियो आहे त आत्मा सचित आनंद रूप आहे, ऐं जेकी कुझु असां करूं था, संग जेकी करूं था, चङो या बुरो, ऐं उहो सॼो कुझु हिन बॉडी जो कमु आहे। हा, बिल्कुलु इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त बॉडी आत्मा खां सवाइ चुरी नथी सघे, इहा त हक़ीक़त आहे। आत्मा खां सवाइ उहो डेड आहे, मुर्दो आहे, बिल्कुलु सही था चओ। पर उन जी उहा जिम्मेदारी बि आत्मा ईअं ई जीअं, माफ़ कजो, मां जीअं असांखे चयो सभु कुझु भॻवानु करे थो, जेकी में माण्हू करे थो भॻवानु कराए थो, त इन जो मतिलबु इहो थियो त चङो बि भॻवानु कराए थो, बुरो बि कराए थो। पर वरी साॻियो भॻवानु कृष्ण चए थो त न, तव्हांजे चङे बुरे जे कराइण वारो मां न आहियां। त ॾिसो, हाणे मञी हलो तव्हांखे हैदराबाद खां कराची तव्हांखे फ्लाइट वठणी आहे, ठीकु आहे। हाणे तव्हांजो डिसीजन तव्हांजो आहे कि भाई मूंखे हैदराबाद खां कराची वञिणो आहे। फ्लाइट उॾाइण जो कमु पायलट जो आहे, त भॻवान पायलट वांगुरु आहे, डिसीजन त तव्हां था वठो न, भॻवान त हुनखे फैसिलिटेट करे थो। हाणे मञी हलो उते सिंध में महिल 9 थिया आहिनि, न 10 थी विया आहिनि, 10 थिया आहिनि 9 थिया आहिनि, 9 थिया आहिनि, हा उते 9 थिया आहिनि। हाणे प्रोग्राम ख़तमु थियो, तव्हां सोचो कि भाई हाणे रोटी खाई वरिती, 10 थी विया, 10 वॻे राति जो हलूं थोरो, कुझु 2-4 ॼणनि सां वेही करे गीता जेकी ॿुधी आहे थोरी चर्चा करूं। त इहो डिसीजन केरु थो वठे? आत्मा। त शरीर उन सां गॾु वञे थो। हिकु ऑप्शन इहो थियो। ॿियो ऑप्शन मञी हलो तव्हां सोचो था हली करे थोरो चक्कर हणी अचूं, रोटी हजम करूं, इहो बि ठीकु आहे। टियों ऑप्शन आहे हली करे कुझु ग़लति संग जेके करनि था, जुआ खेॾनि था, दारू पीअनि था,
उन्हनि सां हली करे थोरो खाइजे पीजे। त करण वारो आत्मा आहे, शरीर त हले थो। त अगरि तव्हां ग़लति कोई तव्हां मतिलबु कोई बि अगरि ग़लति कंदो त हुनखे नरक भोगणो पवंदो। कोई अगरि कुझु नथो करे, कंहिंखे दान ॾेई छॾी, पुण्य करे छॾी, त हुनखे स्वर्ग मिलंदो। लेकिन जेको वेही भगवत गीता जी कथा कंदो, हरे कृष्ण महामंत्र, उनखे वैकुंठ मिलंदो। करण वारो आत्मा आहे, शरीर छा कंदो? अगरि आत्मा न वञणु चाहे त शरीर पंहिंजो पाणी हली वेंदो? न वेंदो। हाणे आत्मा ऐं शरीर जे विच में हिकिड़ो अञा आहे जंहिंखे चवंदा आहियूं मन। मन, इहा ॻाल्हि हाणे करण ते विच में मन अचे थो त मन ई सभु कुझु कराए थो। मन असांखे भटकाए थो छॾे। मन आत्मा खे चए थो हल बाबा हेॾे हलूं था, ॾिस बढ़िया जुआ खेॾनि था, 1000 रुपया खणी हल, 5000 ठाहे ईंदासीं। त मन तव्हांखे चए थो। अगरि तव्हांजो मन भक्तीअ में लॻल हूंदो त मन तव्हांखे चवंदो हलो भाई 4-5 ॼणा वेठा आहिनि ॿाहिरि, हली करे उन्हनि खे थोरो गीता चर्चा करूं। इहो मन जे मथां हूंदो आहे। त विच में वेठो आहे मन। आत्मा शुद्ध आहे लेकिन उन जे मथां वेठो आहे मन। जीअं हाणे मॉनसून सीज़न अची वियो आहे, उते बि ॼाण पहुतो है न, त मॉनसून में थींदो पूरे बादल घिरजी वेंदा आहिनि। त सूर्य त आहे लेकिन उनजी लाइट डायरेक्ट पहुचे नथी, कपिड़ा सुकनि नथा छोकि बादल अची विया आहिनि। लेकिन तव्हां बादलनि जे करे रुकावट, सूर्य पंहिंजे हथ क़ाइम आहे। हाणे सूर्य हिकदमि चमकदार हूंदो आहे, बादल हूंदा आहिनि कारा। तीअं मन थी वेंदो आहे असांजो कारो, त थी वेंदी आहे तकलीफ़। सूर्य आत्मा सूर्य वांगुरु आहे, चमत्कार, एकदमि चमत्कार रहंदी आहे, सचिद आनंद आहे। लेकिन उन जे मथां आत्मा जो मन जो जेको मन जी काराए छाई वई आहे, त इन करे असांखे भटकाए थो छॾे। आत्मा त सभिनि जी शुद्ध आहे। पोइ कोई ॾिसो वञी करे दानी थो ठहे, कोई पापी थो ठहे, कोई खूनी थो ठहे, कोई भक्त थो ठहे। छो? आत्मा त सभिनि जी शुद्ध आहे। लेकिन मन जंहिंजो भटकाए थो न, इन करे मन जे मथां गीता में इलाही उपदेश ॾिनल आहे। हाणे मन खे कंट्रोल कीअं कजे? हरे कृष्ण महामंत्र। मंत्र मतलब मंत्र आहे। मंत्र जो मतलब या मंत्र आहे ते इति मंत्र। मंत्र मतलब मन खे तर करण, मन खे तर करण वारो, त मन खे तर करण वारो हरे कृष्ण महामंत्र। सभिनि खां सिंपल उपाय। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। ॾाढो आनंद। बस इहा आशीष कंदा रहो असां सां, हर हफ़्ते कोशिश कंदासीं असां बि तव्हां सां हर दफ़े जुड़ूं पिया। असां सां अॼु हिकु पपन माखीजा जुड़िया आहिनि। कुझु उन्हनि जे अंदर में कुझु सवाल आहिनि। हिकु सवाल तव्हां कयो पपन। जय श्री कृष्ण साईं। हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे कृष्ण। साईं शंकर लाल साईं, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण वाह, जय श्री कृष्ण। साईं जीअं दादा वारनि सवाल कयो त भई करे त आत्मा थिए, इहो शरीर जो पोइ आत्मा ई हो छो थिए। गीता में भगवान श्री कृष्ण चयो आहे आत्मा अमर अघोचर भा नथी साड़े, लटा पुराणा लाहे दे नवां धारे। हेलो, हाँ अचे थो, आवाज़ अचे थो, तव्हां कंटिन्यू करो। गीता में भगवान श्री कृष्ण चयो आत्मा अमर अगोचर भा नथी साड़े, लटा पुराणा लाहे दे नवां धारे। सत्संग आश्रम जा चईं जो सतगुरु बाबा शिवजन साहिब जन को बि कंहिं इहो सुवाल कयो हुयो त साईं नर्क सुर्ग आहे या नाहे, त बाबा वारनि इहो ई जवाबु ॾिनो त भई कर्तम भुक्तम, जेको आहे सभु इते ई आहे। उन बाबति थोरो अञा वज़ाहत। त ॾिसो हिते त भुगतान आहे, नरक स्वर्ग हिते सुख दुख इन संसार में बि आहे, लेकिन पृथ्वी लोक आहे। भगवान पूरो ब्रह्मांड ठातो आहे, उनमें 14 अलॻि अलॻि ग्रह आहिनि। पृथ्वी आहे, वरी मथे राक्षसनि जो ग्रह आहे, वरी उन खां गौलोक, तपलोक, जनलोक, गोलोक त अलॻि थी वियो। तपलोक, जनलोक, महरलोक, ब्रह्मलोक, वरी हेठि तल, अतल, सुतल, वितल, तरातल, अतल, ये सभु पाताल ये आहिनि। त नर्क आहे, स्वर्ग बि आहे। हिते सुख दुख आहे, लेकिन ईअं न कि स्वर्ग कान्हे नर्क कान्हे, उहो बि आहे। ब्रह्मांड जी सृष्टि, भगवान जी सृष्टि वॾी सृष्टि आहे। इहो त नंढो त ब्रह्मांड आहे। अहिड़ा त करोड़ो करोड़ो ब्रह्मांड आहिनि। त इहो त नंढी सी आहे इहा शइ, है न। त इहे स्वर्ग नर्क बि आहे। लेकिन अगरि तव्हां भक्ति कंदव त न स्वर्ग वेंदव, न नरक वेंदव, न वापसि हिन पृथ्वी ते जन्म वठंदव,
भगवान जे धाम निकिरी वेंदो जेको असांजो असली घर अथव। हिते वेही करे असां रजिस्ट्री करूं था, बाबा हीअ प्रॉपर्टी वरिती, उहो प्रॉपर्टी वरिती, वेही करे रजिस्ट्री करूं था। असांजो असली घर जेको कॾहिं न टुटंदो, हीरे मोतियुनि सां ठतल घर असांजो हुते वेठो आहे वैकुंठ में, खाली पियो आहे। असां वञूं हुते रहूं। भगवान चए थो अचो पंहिंजे घर में रहो, असां वञूं नथा। असां हिते मिटीअ जे घर, सीमेंट जे घर में सुठो थो लॻे पियो। छा कजे, जंहिंजी हर साल मरम्मत कराइणी थी पए, हर ॿिए साल में पेंट कराइणो थो पए पियो। त असांजो असली घर छॾे असां हिते वेठा आहियूं। त भक्ति स्वर्ग कहिड़ी कजे साईं? भक्ति त भगवान भक्ति कहिड़ी कजे? भक्ति कहिड़े भगवान करे? जी। मन एतिरो चंचल आहे त अगरि जीअं अव्हां चओ था त भई 16 मालाऊं भॻवान श्री कृष्ण जो जाप करणु घुरिजे, दादा हरनि खे शाबस साबत त कंदा आहिनि, असां शायदि उहो ई कोन कंदा हूंदासीं। भई अर्ज़ु इहो आहे त अजपा जाप, हिकिड़ो ॿुधंदा आहिनि अजपा जाप करणु घुरिजे, पल पल घड़ी घड़ी। ठीकु आहे, जंहिंखे बख़्शिश पंहिंजे गुरुनि जे तरफ़ां थियल हूंदी, उन में बि उहा बि गीता में ई मुंहिंजे ख़्याल में नाम जी बख़्शिश थींदी आहे। त भक्ति कहिड़े हिसाब सां करणु घुरिजे? बंदो एॾो कंहिंमहिल दिमाग़ त ईअं एॾा सुवाल जवाब संतनि महात्माउनि देवी देवताउनि जे लाइ, त भई ॾिसो असांजे कम्युनिटी में या खणी चइजे असां में धर्म जी ॼाण आहे ई कोन। त असां जेको तोको चऊं था भई शंकर भॻवान, गणेश भॻवान, इंद्र भॻवान, या सभिनी खे भॻवान लाइ चऊं था। इहो सुवाल मां दादा शंकरलाल जन खां बि कयो हुयो, एॾा जे असांजा भॻवान ई, असां अदर कम्युनिटी खे छा जवाबु ॾियूं? भई असांजा छा एतिरा भॻवान आहिनि? त असां उते ई मुंहिंजो सुवाल इहो आहे। ॿियो सुवाल इहो आहे त भक्ति कजे कीअं, मालिक खे कीअं पंहिंजे मन खे काबू की कजे? ठीकु आहे, तव्हांजा ॿ प्रश्न आहिनि। भॻवान कहिड़ा ऐं भॻवान सां भक्ति छा कजे? सुठो आहे, 2-4 मिंट ॾियो, बढ़िया सां तव्हांखे ॿुधायांव। भॻवान जो मतिलबु हूंदो आहे षड ऐश्वर्य पूर्ण, जंहिंखे पूरो षड ऐश्वर्य आहे। हाँ, जेको सुंदर आहे त एतिरो सुंदर आहे, एतिरो सुहिणो आहे कोई न सामने कान्हे को। हाँ, जेको धनी आहे त इलाही धनी आहे, बलवान आहे, वैरागी आहे, जिनो नालो आहे। त इहो भॻवान कृष्ण जे बारे में। हाणे रही ॻाल्हि देवता, ॾिसो शंकर भॻवान कान्हे, छोकी शिव पाण नाम जप कंदो आहे राम जो, है न। शिव राम जो नाम जप कंदो आहे, ब्रह्मा कृष्ण जो नालो जप कंदो आहे। ऐं एतिरियूं लीलाऊं आहिनि जाते शिव तकलीफ़ में आयो त कृष्ण बचाई, ब्रह्मा तकलीफ़ में आयो त कृष्ण बचाई, इंद्र तकलीफ़ में आयो त कृष्ण बचाई, गणेश त पाण भॻवान जे कृष्ण जे हिकिड़े अवतार नरसिंह अवतार जी पूजा कंदो आहे। त इहे सभु देवी देवता आहिनि, इहे भॻवान कान्हनि, इहे देवी देवता आहिनि। हाणे कोई तव्हांखे चए भई कीअं कीअं एतिरा भॻवान आहिनि, तव्हांजे धर्म में सम्झ में नथो, मुंझियल आहियो? न, असां मुंझियल न आहियूं, बिल्कुलु मुंझियल न आहियूं। भाई हिकिड़ी वॾी कंपनी आहे, हिकिड़ी वॾी कंपनी आहे, हुनजो हिकिड़ो चेयरमैन आहे, हुनजा वरी बोर्ड आहे, डायरेक्टर्स आहिनि, हुनजा वरी मैनेजर्स आहिनि, वरी हुनजा हेठि सॉफ्टवेयर इंजीनियर्स आहिनि, सभु अलॻि अलॻि कैटेगरी आहे। तव्हां कंहिं कंपनी में ईंदो, 10,000 एम्प्लॉई आहिनि, तव्हां त मुंझी थोरी वेंदो। भई तव्हां मुंझी वेंदो जो कि तव्हां ॿाहिरों आया, जेको हुते रहे थो उहो थोरी मुंझियल आहे कि मालिक केरु आहे, मैनेजर केरु आहे, उहो त ख़बर आहे। जीअं देश में हिकिड़ो प्रधानमंत्री हूंदो आहे, हा, ऐं चङा मुख्यमंत्री हूंदा आहिनि, वरी ॿिया मंत्री हूंदा आहिनि, MP हूंदा आहिनि, MLA हूंदा आहिनि, प्रधानमंत्री त हिकिड़ो आहे। हिन में मुंझ त कान्हे का। जीअं सिंधियुनि में वॾा परिवार हूंदा आहिनि, वॾा परिवार मतिलबु भई 20 ॼणा हिकु साथ रहनि था, 30 ॼणा हिकु साथ रहनि था। हाणे मूंखे न ख़बर आहे, हाणे अहिड़ा घर आहिनि कि पाकिस्तान में 20-30 भक्त, 40 भक्त हिकु साथ धनी परिवार आहे। भई मां पूरो पंहिंजो जीवन ॾिनो आहे जिते 30 ॼणा रहंदा आहिनि, त उन में छा थो थिए मूंखे त ख़बर आहे। मानी चाची केरु आहे, मानो चाचो केरु आहे, वॾो चाचो केरु आहे, नंढो चाचो केरु आहे, मानी मां केरु आहे, पीउ केरु आहे, ॾाॾो केरु आहे, ॾाॾी केरु आहे, पुफी केरु आहे। भाई घणियूं पुफियूं आहिनि, घणियूं मामियूं आहिनि, घणियूं मासियूं आहिनि, मुंझियल थोरी आहियूं। असांजो परिवार वॾो, मुंझूं थोरी था। ख़बर आहे, ॿार जॾहिं नंढो पैदा थो थिए, साल जो 2 सालनि जो आहे, हुनखे ख़बर कान्हे केरु पुफी आहे, केरु मासी आहे, केरु चाची आहे, केरु कुझु आहे। हाँ, धीरे धीरे असांखे ख़बर थो पए। त ईअं देवता चङा आहिनि, त भॻवान सभिनि खे सेवा लॻाए रखी आहे। भॻवान कृष्ण आहे, उन कृष्ण जा अनेक रूप आहिनि, राम आहे, वरी नरसिंह आहे, वामन आहे, विष्णु आहे, नारायण आहे, बलराम आहे, लेकिन भॻवान उहो आहे। और हे सभु इंद्र, चंद्र, सूर्य, शिव, ब्रह्मा, ये सभु देवता आहिनि।
अरे पूरो क्लियर आहे, शास्त्रनि में पूरो क्लियर आहे। परेशानी छा आहे, हिंदुनि में या सिंधुनि में असां शास्त्र पढ़ूं नथा। ऐं हा, इलाही ग़लति आहे इहो, दुर्भाग्य असांजो कि इलाही सारा ढोंगी बाबा अची विया आहिनि, और ढोंगी बाबा जो ढोंग जो प्रचार आहे का चक्कर में सॼो कचरो थी वियो आहे। त इहो कलयुग आहे, छा कंदासीं? हा, ऐं कोई चए थो असां वटि त बढ़िया क्लियर आहे, असां हिकिड़ो ग्रंथ आहे, हिकिड़ो भॻवानु आहे। भई असां वटि इलाही ग्रंथ आहिनि जो अगरि असां वटि डिटेल नॉलेज आहे, तव्हां वटि हिकिड़ो भगत बुक आहे, असां वटि डिटेल में नॉलेज आहे पूरो। असां वटि पूरो डिटेल नॉलेज आहे, इन करे एतिरा ग्रंथ ॾिनल आहिनि, सभिनि में आहे। लेकिन हिकु ग्रंथ जेको पढ़णु खपे सभिनि खां पहिरियों, उहा भगवत गीता, ऐं हिकिड़ो भगवान कृष्ण। पोइ भगवान जा सभु सेवक आहिनि। एकल ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, जैसे जैसे नचाए तैसे करे नृत्य। हिकिड़ो भगवान आहे कृष्ण, बाक़ी सभु हुनजा सेवक आहिनि। जीअं भगवान नचाए थो सभु नचंदा। इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा ये सभु त जीव तत्व आहिनि। तव्हां बि ठही था सघो, तव्हांखे इंद्र ठहिणो आहे, बिल्कुलु। इंद्र कंहिंजो नालो कान्हे, इंद्र हिकिड़ो पोस्ट आहे। हा, जीअं देश में प्रधानमंत्री अलॻि, व्यक्ति अलॻि आहे, पोस्ट अलॻि आहे। व्यक्ति हटिजी वियो, ॿियो अची वियो, पोस्ट रहंदी। त उहा ब्रह्मा जी पोस्ट आहे, इंद्र जी पोस्ट आहे, सूर्य जी पोस्ट आहे। त तव्हांखे बि तपस्या कंदव, 100 अश्वमेध यज्ञ कंदव त तव्हां बि इंद्र ठही वेंदव, तव्हां बि ब्रह्मा ठही था सघो। शिव नथा ठही सघो, शिव स्पेशल तत्व आहे। विष्णु नथा ठही सघो कॾहिं बि। त पोइ असां हिकिड़ो जीव थी करे, जीअं घर में हिकिड़ो पिता आहे, हुनजा 10 ॿार आहिनि। हा, थींदो न, असांजे वॾनि में त 12 15 ॿार कंदा हुया। पोइ अगरि 10 ॿार आहिनि त भई तव्हां नंढा ॿार आहियो, त वॾो भाउ आहे, उनखां वॾो भाउ आहे, उनखां वॾी भेण आहे, वरी भेण आहे, वरी भाउ आहे। त असां चईंदा आहियूं वॾी भेण मां वांगुरु हूंदी आहे, लेकिन उहा मां कान्हे का, माता वांगुरु आहे। वॾो भाउ पिता वांगुरु आहे, लेकिन उहो पिता कान्हे, पिता अलॻि आहे, हे पिता वांगुरु आहे। त इहे देवी देवता असां वांगुरु ई जीव जंतु आहिनि। इहे भगवान जा मैनेजर आहिनि, जो कि इलाही शुद्ध आहिनि, असांखां तमामु मथे आहिनि चेतना में। त हिन करे भगवान चए भई तूं इंद्र, तूं हिकु कमु कर, तूं बारिश जो डिपार्टमेंट संभाल। हा, गणेश खे हिकिड़ो डिपार्टमेंट ॾेई छॾी, ब्रह्मा खे हिकिड़ो, ईअं सभिनि खे बांटे छॾी। त पूरी क्लैरिटी आहे, पूरी, कोई कंफ्यूजन कान्हे। ये ढोंगी बाबा जेके हूंदा आहिनि, इहे कंफ्यूजन, जो कि हिननि खे ख़ुदि ज्ञान कान्हे को। न त पूरो क्लैरिटी आहे। तव्हां पुछो हिन महिल, त असां वटि समय कान्हे, न त असां तव्हांखे 8 घंटा वेही करे इहो सम्झाए सघूं था। 100% क्लैरिटी आहे, उहो पढ़ूं न असां, हिन करे तव्हां गीता पढ़ो। ॿियो तव्हांजो प्रश्न हुयो कि मन मुंझल आहे, चंचल आहे, परेशान था थियूं। अर्जुन बि चई चंचल बि मन कृष्ण, अरे कृष्ण बाबा हे त मन पूरो चंचल आहे, भॼी थो वञे, मूंखे भक्ति नथो करणु ॾे। त कृष्ण चई यस, मन चंचल आहे, त पोइ छा करां? अभ्यासेन तु कौन्तेय वैरागेण च गृह्यते। अभ्यास कंदा रहो। त प्रभु तव्हां चओ था जप करणु 16 माला मुश्किल आहे। मां बि पंहिंजे माता जे गर्भ में पैदा थियो हुअमि, त थोरी 16 माला करणु चालू कयो। 22 साल जी उमिरि में त मूंखे ख़बर पियो हरे कृष्ण मंत्र छा थींदो आहे। पोइ धीरे धीरे 1 माला 2 माला कई। भई तव्हां केतिरा बि बिज़ी हूंदो, तव्हांजो केतिरो बि मन परेशान हूंदो, तव्हां रोटी खाईंदा आहियो न। कॾहिं कॾहिं असांखे मन इलाही परेशान हूंदो आहे, बिज़नेस में नुक़सानु थियो, असां रोटी बि नथा खाऊं, ठीकु आहे, सांस खणंदा आहियो न अंदरि, त पोइ हरे कृष्ण महामंत्र छो छॾिजे? जेको इलाज आहे, जेको तव्हांखे इलाज थो ॾे, तव्हां उहो ई छॾे छॾींदव कि टाइम कान्हे, त पोइ जीअण जो फ़ाइदो ई छा आहे? भाई जेको तव्हांखे सुख ऐं आनंद थो ॾे, उहो प्रोसेस असां न खणंदासीं, पोइ असां जियूं कंहिंजे लाइ था? दुख लाइ। सिर्फ़ु दुख त मिले थो, तव्हां वापार करो था, तव्हांखे पैसा मिलनि था, लेकिन उन में सुख घणो थो मिले, दुख घणो थो मिले। कोई चवंदो आहे जीवन में सुख दुख ॿई हलंदो रहंदो। जॾहिं तव्हांजे जीवन में सुख ऐं दुख ॿई हूंदो आहे न, त नेट दुख ई मिलंदो तव्हांखे। ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ो बढ़िया, अॼु एकादशी आहे न तव्हां वटि, बॉम्बे में कल्ह तव्हां वटि शायदि अॼु एकादशी आहे। एकादशी ॾींहुं साबूदाणनि जी बढ़िया खीरणी ठाहे करे मां खणी आयमि तव्हांजे लाइ। हा, बढ़िया खीर उॿारे करे, साबूदाणा बढ़िया, खंड ऐं माओ विधो, ऐं काजू किशमिश पिस्ता बादाम केसर सभु बढ़िया विझी करे तव्हांखे भॻवान खे भोग लॻाए प्रसाद ॾिनो। हाणे तव्हांखे हेतिरी कटोरी मिली वई, राति जो बढ़िया थधो थधो खीरणी, मज़ो अची वियो। लेकिन तव्हां जीअं खाइणु चालू कयो, हेतिरी वॾी कटोरी आहे,
इहो सुखु आहे, एतिरो वॾो कटोरी में सुखु आहे। मां छा कयो, हिकिड़ो चमचो लूण जो विझी छॾियो। उहो दुख आहे, दुख भाॼीअ में लूणु दुख आहे, लेकिन खिरणीअ में लूणु दुख आहे। त हिकु चमचो विधो, ज्यादा न, उनखे मिलाए छॾियो। तव्हां खाई सघंदव? हलो खाई बि वठंदव। खाईंदव त तव्हांखे दुख मिलंदो कि सुख मिलंदो? अगरि मां लूण जी जॻह करे रेत मिलाए छॾां, हिकु चमचो रेत मिलाए छॾां, खाईंदा कट कट ॾंदनि में, मज़ो न ईंदो। त जॾहिं सुख ऐं दुख, भई इलाही ॼणा ढोंगी बाबा चवंदा आहिनि भई सुख दुख जीवन में हलणु ॾियो। अरे छो हलणु ॾियो? मनुष्य हाणे जीअं दादा चई, शंकरलाल दादा चई कि भाई ठतल छा आहे? आत्मा क्या है? सच्चिद आनंद। असांजो आनंद अधिकार आहे। कोई असांखे नथो चए कि दुख में जियो। आनंद अधिकार आहे, असांखे ॻोल्हणु खपे किथे मिलंदो आनंद। उहो आनंद जो प्रोसेस आहे हरे कृष्ण महामंत्र। अगरि उन लाइ असां वटि टाइम कान्हे, भगवत गीता लाइ टाइम कान्हे, त पोइ छा था करूं पिया? 24 कलाक सिर्फ़ु वेस्ट था करूं, पूरो जीवन वेस्ट थी वेंदो। अगरि असां अधु कलाक, 24 कलाक मां अधु कलाक पंहिंजे लाइ नथा कढी सघूं, त पोइ छा आहे असां आहे छा असां वटि? केतिरो व्यापार में कमाए वठो, करोड़ो कमाए वठो, आख़िर त मिलणो दुख ई आहे न तव्हांखे। और सभु हिते ई छॾिणो आहे। त छो न अधु घंटो अलॻि करे मां सुख प्राप्त करा, आनंद प्राप्त करा, इहो हरे कृष्ण मंत्र जप करे। इहो सोचणु खपे। इहो बुद्धिमान व्यक्ति ईअं सोचंदो। न त पोइ हले तो दुख हलणु ॾियो, छा कंदासीं? लेकिन दुख में रहण जो अधिकार कान्हे असांजो। असांजो अधिकार आनंद में रहण जो आहे। हे त असां भटकी आहियूं दुख में, हे तो निकिरण जो मार्ग बि भॻवान ॾिनो आहे, असांखे वठणु खपे। सही। हरे कृष्ण। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम राम राम। आज जो एपिसोड तमामु बहितरीन थियो। असां सां गॾु शंकरलाल बि जुड़िया, पपन बि जुड़िया। असां आईंदा इन प्रोग्राम खे कंटिन्यू रखणु चाहियूं था ऐं ज़ूम ते कोशिशि करे खणी ईंदासीं। ज़ूम ते छा आहे त वधीक तादाद असां सां जुड़ंदा माण्हू, ऐं उन्हनि जा जेकॾहिं मन में कोई सुवाल आहिनि त स्वामी जन वरी उहे बि असांखे अॼु जीअं ॿुधायो आहे, ॿ पर्सन असांखे तव्हां कया नी, शंकरलाल स्वामी कया नी पंहिंजो। अॼु जेतिरा पर्सन उहे असां पुछंदा रहंदासीं त असांजे जेके मन में आहे, जेके सवाल हूंदा, उन्हनि जो ज़ाहिर आहे हिकिड़े ॾींहुं असां उन्हनि खे पूरो सफल कंदासीं। अॼु जो प्रोग्राम असां हिते पूरो कयूं था। नेक्स्ट वीक वरी असां गॾु थींदासीं ऐं असांजा नवां महिमान बि गॾु ईंदा। इन प्रोग्राम खे अञा वधायूं था। त अॼु जो प्रोग्राम कीअं लॻो व्यूअर्स खे असां इहो ॼाणणु चाहींदासीं। पंहिंजे कमेंट्स जे ज़रिए उहो असांखे ॿुधाइनि अञा हिन में केतिरी बहितरी आणणु चाहे, कंहिंजा को सवाल आहिनि उहे बि असांखे मोकिलिनि। असां तव्हांखे इहे सवाल स्वामी जन खे पहिरें बिफोर असां उन्हनि खे ॿुधाए छॾींदासीं त उन्हनि जो जीअं लेक्चर चालू थींदो त उन्हनि जा जवाब तव्हां सभिनी ताईं पहुची वेंदा। उहो तव्हांखे रिकॉर्ड रखणु खपे। त अॼु जो प्रोग्राम असां हिते संपूर्ण कयूं था। त असांखे इजाज़त ॾियो। सदाईं हरे कृष्णा। सभिनी सां हरे